सिंधन यूसी में पासिंग मार्क्स 55 मुक़रर करे ज़्यादती कई वई। सिंधड़ी में गिरोड़ शरीफ के IBA पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर्स न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। असद शेर खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। असद, छा तफ़सील आहिनि वधीक? अजी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधड़ी तालुके जे यूसी गिरोड़ शरीफ जे IBA पास उस्तादनि जो दीदार हुसैन मंगरियो, गुलाम रसूल मंगरियो, उमरदीन नोड़ी, गुलज़ार विजरो, असद मंगरियो ऐं ॿियनि IBA पास उस्तादनि प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतजाज कंदे चयो त तालीम खाते जो ॿिटो मयार नामंज़ूर आहे। हिननि मुतालबो कयो त असांजे जेके घर वारियूं यूसियूं आहिनि खाई ऐं पिथोरो उन्हनि खे हार्ड एरिया जेको आहे करार ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि जा 33% मार्कुनि ते बि जेको आहे सो उस्ताद मुक़रर कया ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि, जॾहिं त असांजा 55 मार्कुनि बावजूद बि असांखे जेको आहे सो नथो कयो ॾिनो वञे। हिननि चयो त 20,000 जे लॻभॻि आबादी रखंदड़ यूसी गिरोड़ शरीफ में सिर्फ़ 4 खां 5 उस्तादनि खे जेको आहे ऑफर ऑर्डर मिलिया आहिनि, जॾहिं त हिते जेको आहे सो असांजे केतिरा ई स्कूल बंदि आहिनि। ॿारड़ा जेके आहिनि से तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। हिननि चयो त असांजी यूसीअ खे बि हार्ड एरिया करार ॾेई असां जेको आहे ऑफर ऑर्डर विराए बेचैनी ख़तमु कई वञे। जी ठीक है, वॾी मेहरबानी असद शेर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे आगाह कयोसीं सिंधड़ी में गिरोड़ शरीफ जे IBA पास उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मञत लाइ एहतजाज कयो वियो। रोहड़ी में